सिंधु वते के नाल थो ठाई ये नबी इन नस्लन के जी मिलिया वादी मिलिया इंशाल्लाह क्या वादी अगे निंदासो एने के बंद करियन ए सब कुछ थींदा। सिंध यूनाइटेड पार्टी लाड़काणो पारां हिकु शाम सिंधु दरिया जे नाव सां मल्हाई वई, जंहिंजी सदारत SUP जे सदर ऐं दरिया बचायो कमेटी जे कन्वीनर सैयद ज़ैन शाह कई। सैयद ज़ैन शाह ख़िताब कंदे चयो त प्रोग्राम ही पहिरियों अवामी रद्दअमल एहतिजाजी मरहलो आहे जंहिंमें असीं क़ौम खे दरिया ते लॻंदड़ धाड़े बाबति सुॼाग करण में कामयाब थी विया आहियूं, जो अॼु हर सिंधी वाण वस्तीअ में सिंधु दरिया खे बचाइण लाइ पाण मुरादो निकिरी एहतिजाज कनि था ऐं वफ़ा खे इहा ख़बर पई आहे त सिंध इन्हनि केनालनि खे रद्द करे चुकी आहे। सिंध यूनाइटेड पार्टी जे मरकज़ी सदर, सिंधु दरिया बचाओ तहरीक जे कन्वीनर, सिंध जे बाबू भगवान सैयद ज़ैनुल शाह। बाबरो लाड़काणे वासियों, साथी दोस्तों, मुझे भेनरों, अस्सलाम वालेकुम। GSM ताजो मोहब्बतों मेहरबानियों साईं रोशन कलोड़ो लाड़काणो डिवीज़न लाड़काणे जा ज़िले जा ॿिया नौजवान वर्कर साथियों ताजो मोहब्बतों ते छिकी आहियूं। यकीनन तौर ते ख़ुशी पई थिए शहरी मुख़्तलिफ़ पंहिंजनि शोबनि सां ताल्लुक़ रखंदड़ उहे बि हिते आहिनि। अॼु सिर्फ़ु पंहिंजो पार्टीअ जो को प्रोग्राम न आहे, उन करे पंहिंजा मौज़ू थोड़ा ॿिया आहिनि ऐं सभिनी खां मौज़ू छो त तव्हां हिनखे इफ़्तार पार्टी खे नालो ॾेई छॾियो आहे सिंधु दरिया जे न, त पोइ इफ़्तार ते कोन था ॻाल्हायूं, पोइ ॿियनि मौज़ूअनि ते कोन था ॻाल्हायूं। दोस्तो यकीन ॼाणो त हीउ जेको रियासत जेको फ़ैसिलो कयो आहे ऐं जंहिंजे तहत ही 3 साल अॻे जेका हुकूमती तब्दीलियूं आयूं, PDM-2 हुकूमत ठही, उन खां पोइ वरी इलेक्शन थी, इन सॼे मरहले जो में ॿियनि पासनि ते नथो ॻाल्हायां, सिर्फ़ु पंहिंजे हिन मौज़ूअ ते इहा सॼो ख़ाको उन वक़्तु ई तयारु पियो थियो। जून 2023 में शहबाज शरीफ वज़ीर आज़म हो, ही ज़रदारी बिलावल वज़ीर ख़ारजा हो, उन कैबिनेट फैसलो कयो SIFC ठहंदी, स्पेशल इन्वेस्टमेंट फैसिलिटेशन काउंसिल। 3 अगस्त 2023 ते उन एक्ट पास कयो उन असेंबली ऐं उहो कानूनी शिकल वठी वियो। उन तहत खां पोइ उहो इदारो सुप्रीम उहो ठाहियो वियो त हितां जूं मुख़्तलिफ़ सूबानि जेके उन्हनि जी मिल्कियत जे मुआशी फ़ैसिला उहो इदारो कंदो, अॻिते इक़्तिसादी फ़ैसिला उहो कंदो ऐं इहे जंहिं फ़ैसिला थिया इन जुर्म में इहा PDM-2 हुकूमत हुई। तव्हांखे यादि हूंदो वर्कर साथियुनि खे इलेक्शनूं अनाउंस लॻभॻि थियूं पे ऐं असां तव्हांखे हिकिड़ी कॉल ॾिनी, उहा हुई डिसंबर 23 जी 16 डिसंबर ते, उहा उन लाइ कॉल ॾिनीसूं ज़मीनूं में वञनि। सभिनी चयो त कहिड़े वक़्त ते कहिड़ी पई ॻाल्हि हले इलेक्शन पई छा पियो थिए, उन वक़्त ते इहो ॾिनी वई। इन करे ॾिसूं उन वक़्त ते इहो ज़मीनूं ऐं ॾियण जो सिलसिलो थियो। उन करे जेके रिथाऊं आयूं आहिनि ऐं उन SIFC जो हिकिड़ो हिसो आहे ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव, छो त सभु दोस्त वेठा आहिनि त उन शहरी जेके सभु आहिनि ऐं सम्झंदुसि ऐं 6 कैनाल न सिर्फ़ु ठहंदा पर उन्हनि लाइ फंड्स फेडरल गवर्नमेंट, प्रोविंशियल गवर्नमेंट्स ऐं उन्हनि जो कंसेंट ॾिनो। उन कंपनी जे विज़िट ते प्रेसिडेंट पंहिंजो पुटु वज़ीर आला वञनि था ऐं उन सां ज़मीनूं ऐं पाणी ॾियण जो फ़ैसिलो करे था अचनि। उनजी सहूलियतकार उते जी प्रोविंशियल गवर्नमेंट 45 अरब रुपया पंजाब गवर्नमेंट पोइ साल रखी छॾिया, फेडरल गवर्नमेंट उन ते फंड्स ॾियण शुरू करे छॾिया। हाणे इहा सॼी तस्वीर आहे, सवेल तव्हांखे अंग न खरण में ॿुधो पिए, सिर्फ़ु पहिरियों मरहलो आहे, उन में 35 लख एकड़ ज़मीन आबाद थींदी आहे। 35 लख एकड़ ज़मीन आबाद थींदी, जंहिंजे नतीजे में
सॼे जो सॼो पाणी उहो सॼो मौजूदा कमांड सिस्टम जो थींदो। मौजूदा पाकिस्तान जे कमांड सिस्टम मां नई कमांड एरिया उहा वारिया से इलाइक़े में थींदी ऐं उहा नई कमांड एरिया ग्रीन पाकिस्तान कोऑपरेटिव प्राइवेट लिमिटेड खे मिलंदी। यानी उहा मालिकी जी जेका पंजाब में सिंध में ॿियनि पासे पूरो उहा कंपनी सरकार मालिक थींदी। ज़रात वारनि दोस्तनि खे इहो आहे असांजो मौजूदा ज़रात जो सिरिश्तो ख़तम थींदो। सिंध जी 1.25 करोड़ जे लॻभॻि ज़मीन जेका कमांड एरिया में 1 करोड़ 22 लख आहे, जेका ख़ुदि पोयनि 2 ॾहाकनि खां वठी शॉर्टफॉल जे नतीजे में ऐं पाणी उनखे घटि मिले थो, जंहिंजे करे मजबूरी तौर ते सिंध जी इकोनॉमी ते तसवुर आहे कंदियूं या रेड़ी या थर हुजे जेके भले सिंध में बि चवनि। असां अहिड़े क़िस्म जी ज़मीनूं कंपनी सरकार खे ॾियूं, गैर मुल्कनि खे ॾियूं, सिविल मिलिट्री ब्यूरोक्रेसी खे ॾियूं, इहो असांखे कंहिं सूरत में क़बूल न आहे। ऐं ॿ उन ते वरी पाणी बि पंहिंजे ॾियूं इहो मुमकिन न आहे। मूंखे अफ़सोस थो थिए वज़ीर आला ते, जंहिं 1 महीनो अॻे प्रेस में बयान ॾिनो 52,000 एकड़ ज़मीन ॾींदो, पाणी पंहिंजो आणींदा, पाणी किथां आणींदा? उन करे ही चीफ मिनिस्टर पंजाब, चीफ मिनिस्टर सिंध इन्हनि ज़मीनूं अलॉट करणु शुरू करे ॾिनियूं। उन करे इहे सभु मनसूबा मजमूई तौर ते किन कंपनियुनि खे 10-15 कंपनियुनि खे त फ़ाइदो ॾींदियूं, पर मुल्क जी फूड सिक्योरिटी ख़तरे में आहे। असांजे इलाइक़नि मां सारियूं घटाबाद ख़तम थींदियूं, अक्सरियत असांजे इलाइक़नि मां शुगर केन ख़तम थींदो, असांजे इलाइक़नि मां गाह ख़तम थींदो ऐं उन इलाइक़नि में पोखिबो जेके ग़ैर मुल्की हूंदा, जेको ॿाहिरि वेंदो। उन करे फूड सिक्योरिटी जो सुवाल आहे, सिंध जे पाणीअ जो सुवाल आहे, सिंध जे मौजूदा ज़राअत जे ख़ात्मे जो सुवाल आहे। सिंध में 3 बराज आहिनि, हिकिड़ो गुड्डू, हिकिड़ो सखर, हिकिड़ो कोटड़ी ऐं गुड्डू मनी इन में मीठो ख़ास में ॾिनो आहे। वाह में पाणी छॾियो अथऊं, केर बि इहो ज़राअत लाइ आबाद न करे ऐं ज़राअत जे बजाए माण्हुनि जे पाणीअ जे पीअण लाइ ॾिनो अथऊं। ऐं पोइ इन्हनि कैनालनि ते, इन दरिया ते इहो लिखंदा त ही हिते कोई केर बि पाणी इस्तेमालु न करे, ही कराचीअ लाइ ऐं हैदराबाद लाइ पाणी थो वञे। असांजे मौजूद करोड़ माण्हू पंहिंजो दरबदर थींदा, पंहिंजा ॻोठ असांजा ख़तम थींदा, असांजा शहर उहे पाणीअ जे क़ैद में वेंदा। ऐं इहो किथे बि सुवाल न आहे। आउं हिते बि वियो आहियां, इस्लामाबाद वियो आहियां, इंग्लैंड वियो आहियां, जिते बि असां दोस्तनि खे सवाल कयूं त बाबा तव्हां इकोनॉमिक असेसमेंट कई आहे, हुननि इकोनॉमिक असेसमेंट कई आहे त 5,500 अरब असांखे फ़ाइदो थींदो त पाण महफ़ूज़ थींदासूं, तरक़ी कंदासूं ऐं असांजा माण्हू अॻिते वधंदा। पर असीं पंहिंजा ज़मीनूं, पंहिंजो पाणी ऐं पंहिंजा शहर ऐं पंहिंजा ॻोठ जिन सां असीं मोहबत कयूं पिया, कंहिं बि कॉस्ट ते इन्हनि मां उथण लाइ तयारु न आहियूं ऐं पंहिंजो पाणी न ॾींदासूं। दोस्तनि खे मुख़्तलिफ़ बहाना पिया थियनि, मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं पियूं अचनि। अफ़सोस थो थिए ही सिंध जा ई सौदा थींदा रहिया आहिनि। हाणे तारीख़ुनि में ॾिसां, अॼु हिन दौर जा तई शायदि पाणी जो सौदो हिननि इलेक्शनुनि इन्हनि 3 सालनि में कीअं थियो आहे। ही तव्हांखे जेको छो इलेक्शनूं जारी था कराइनि, इन्हनि जे पुरसां हिकिड़ियूं बैन अल-अक़वामी या हितां जे इस्टेब्लिशमेंट जूं साज़िशूं थियनि थियूं ऐं उहे साज़िशूं ख़ुदगर्ज़ टोलो, हितां जो शाहूकार माण्हू, सिविल ब्यूरोक्रेसी जा माण्हू ऐं हितां जा इस्टेब्लिशमेंट जा माण्हू, कंपनी सरकार पंहिंजनि ख़्वाबनि ऐं पंहिंजनि मुआशी प्रोग्रामनि लाइ असांजे करोड़े माण्हुनि जे मुस्तक़बिल दाव ते लॻाए था छॾी। ऐं ईअं माज़ीअ में थींदो रहियो आहे। अॼु माज़ीअ ते नथा ॻाल्हायूं, पर इंशाअल्लाह पाण ते किथे न किथे कचहरियुनि में दोस्तनि सां कंदुसां। फंक्शनल लीग आहे, असां वटि जमात इस्लामी आहे, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ आहे, असां वटि सभु जमायतूं, असां वटि QAT आहे, हिकिड़ो इतिहाद असां
सेव रिवर इंडस मूवमेंट ठाहियो, हिकिड़ो असां हितां आबादगारनि जो एंटी कैनाल एक्शन कमेटी ठाहियो, तव्हां ॾिठा हूंदा, इन्हनि ते हलंदा आहियूं। ॿियूं सभु जमायतूं, सियासी जमायतूं, मुख़्तलिफ़ सियासी जमायतूं, खोड़ सियासी जमायतुनि खां सवा वकील बिरादरी जंहिं जुरत सां कदम कयो आहे, शागिर्द बिरादरी जंहिं जुरत सां कदम कयो आहे, असांखे उमेद पैदा थी आहे पाणीअ खे ॾियण लाइ तयारु न आहे। उन करे पाण खे चैलेंजिस इलाही आहिनि। ही सियासी जमायतूं, ही सभु असां पुरम सियासी जिदोजहद जेकॾहिं ही मुल्क जूं कोर्टूं, कैंगरू कोर्ट्स 26 महीने खां पोइ कमज़ोर थी वियूं आहिनि त दुनिया जे ज़मीन जे अॻियां ॿुधाईंदासीं त सिंध जा लखे माण्हुनि ही फरियाद जदोई साहब जो हिननि जो त माली मदद करे छॾियो, अॼु $1,20,000 जो चेक ॾेई छॾियो अथनि, तव्हांजी महिरबानी। पर इहे सभिनी जो हिसो खपे। अॼु जे सॼे नस्ल जे चैलेंज जो सुवाल आहे, ही सुवाल ई न आहे पंहिंजे साहब खां बचण जे हवाले खां ही सौदो करे आया आहिनि। उनखे बचाइण लाइ असां वटि हिकिड़ो ई रस्तो आयो, 8 महीना अॻे असां सभिनी सियासी जमायतुनि सां कचहरियूं कयूं त बाबा सिंध जा सूबाई असेंबली जा मेंबर, हुकूमती सिंध जा क़ौमी गैरत जाॻंदी, उहे ज़मीर जो आवाज़ ॿुधी ऐं पंहिंजी जुरत सां पंहिंजो अॻिते वधंदा। त तव्हांखे आगाही अची चुकी, तव्हां में बेदारी अची चुकी, पंहिंजी क़ौमी गैरत जो इज्तिमाही सुवाल आहे ऐं उन जे बुनियाद ते पंहिंजे ज़मीर जे आवाज़ ते पंहिंजी अमानत जेका तव्हांखे वॾनि ॾिनी हुई, इन जी वापसीअ जे लाइ खणी असां उथी असांजी मदद करियो। इंशाअल्लाह ही स्कीमूं असीं रद्द कराईंदासीं। हींअर साज़िश थी आहे, हाणे साॻियूं ॻाल्हियूं कंदड़ रस्तनि ते अची वियासीं। तव्हां इलाही मौक़ा, यानी साॻियूं ॻाल्हियूं नाला कहिड़ा, कैनाल न मंज़ूर आयो न कल्ह, पर चोर खे ख़बर कान्हे करणो छा आहे। कराचीअ खां वठी कश्मीर ताईं हर कंहिंजो ॿियो बयान, बाबा कैनाल कोन था ठहनि, बाबा कोन था ठहनि त पोइ मंझंदि जो कीअं निकिता आहियो रोज़े में। सदर कोन कयो आहे बाबा, ही अख़बारूं, ही ऑर्डर, ही सरकारी मिनट्स, पोइ यानी हर शइ जा अबदा ऐं असांजे कूड़ा इल्ज़ाम आहिनि। बाबा कूड़ा कीअं, जीअं सवेल मौसम सवेल ॻाल्हायो, सिंध जे 6 करोड़ माण्हुनि जी अमानत तव्हां विकिणी छॾियो ऐं वरी हाणे हे सभु 400 जेके तव्हांजा नुमाइंदा आहिनि, उहे भाड़िया दलाल थी वरी तव्हांखे गुमराह करणु निकिता आहिनि। हुकूमत सिंध गुमराह करणु निकिती आहे। ए मायूं लिपस्टिकूं हणी, के मर्द अजरकूं पाए, सिंधी टोपियूं पाए तव्हांखे ठगणु आहे। जिदोजहद तेज़ थी, शागिर्दनि जी, वकीलनि जी, सभिनी जी तेज़ थी। जॾहिं तेज़ थी त उन हुकूमत जो वर्जन आयो, कुझु बि कोन पियो थिए, सभु कूड़ा। ऐं 27 डिसंबर ते तव्हांखे यादि हूंदो, बेनज़ीर जे वर्सीअ ते चई त पाणी जो ख़्यालु कंदासीं। अरे बाबा तूं कंहिं ॾींदो हुई पाणी जो, तूं ख़्यालु कीअं कंदो? था करियो जे मालिकी था चओ त जेल में चनाब असांजो आहे, त पोइ हिकिड़ी ज़हन रखी छॾियो, पोइ जिना बराज खां थल कैनाल बंदि करियो, पोइ चश्मा बराज तां ही चश्मा झेलम लिंक कैनाल बंदि करियो, पोइ तोसा बराज तां तोसा पंजनत बंदि करियो। असीं 3 सूबा सिंध ते हलंदासीं, भले तव्हां हिननि ॿिनि ते करियो। तक़रीर न कई, जॉइंट पार्लियामेंट तक़रीर कई नहीं बनने चाहिए। उस्ताद लिखी तूं थोड़ी मते तक़रीर में असांखे ॿुधाई कंहिंखे थो गुमराह करे। इहा तक़रीर सिंध असेंबलीअ जे दलाल गद्दार जॾहिं ठगीअ वारी रेज़ोल्यूशन पेश कई, सिंध जे माण्हुनि 24 अगस्त ते निकिरी उनखे सॼे शइ खे रद्द करे छॾियो। उन करे ख़त लिखियो, बजरा अक्सरियत राय उहो फ़ैसिलो कयो आहे। असीं स्टेट में
बराबर जा हिस्सेवार आहियूं। असांजो फेडरेटिंग यूनिट सिंध, पंजाब, बलोचिस्तान ऐं खैबर पख्तूनख्वा बराबर जा आहिनि। उन में अक्सरियत ऐं अक़लियत न थींदी। असीं पंहिंजे वतन जे इंच इंच जा हर मिल्कियत जा वारिस आहियूं। इन जो फ़ैसिलो असां कंदासीं। इहा अददी अक्सरियत असेंबली जी फ़ैसिलो न कंदी। अददी अक्सरियत जेका क़ौमी असेंबली जी आहे इहा फ़ैसिलो न कंदी। जॉइंट पार्लियामेंट असांजे मिल्कियत जो फ़ैसिलो न कंदी। इन जो फ़ैसिलो सिंध जो माण्हू कंदो ऐं सिंध जे माण्हुनि तव्हांजे देसी दलालनि खे रद्द करे छॾियो आहे। उन करे पानी पे आप कोई भी स्कीम बनाएंगे तो ये आप अगर ज्वाइंट पार्लियामेंट के जरिए, इरसा में अक्सरियत के जरिए या किसी भी दलाल से सिग्नेचर करके लेंगे तो सिंध के लोग ये कबूल नहीं करेंगे। ये अददी अक्सरियत ना हम आपकी कौमी असेंबली में मानते हैं उसके किए हुए फैसलों को, क्योंकि हमें कौमी असेंबली ने पैदा नहीं किया, हमें सिंध को अल्लाह ने पैदा किया है और हम 1947 में शामिल हुए। इससे पहले भी अलग थे। अगर आप हमसे सारी चीजें छीनेंगे तो हमारी फेडरेशन से मोहब्बत बढ़ेगी या खत्म होगी? सिंध के लोग किधर जाएंगे? इसलिए ऐसे फैसले हम पे मुसल्लत मत करें जिससे फेडरेशन कमजोर हो। बलोचिस्तान में गर्मी है, अमलन बलोचिस्तान में बंदूक के बगैर हुक्मरानी नहीं चल सकती। केपी के अक्सरियत इदारों में, अक्सरियत इलाकों में खून रेजी है। कश्मीर जो पाकिस्तान के पास है उसमें नफरत है एस्टेब्लिशमेंट के खिलाफ। तो अगर आप ये समझते हैं कि अपनी अददी अक्सरियत और बंदूक की ताकत के जरिए ये फैसले करेंगे तो सिंध नहीं मानेंगे। आज हम अज़म करते हैं कि अपने खून के आखिरी कतरे तक हम आपसे लड़ेंगे अगर आपने ये किया। दरियाओ कांपते, दरियाओ कांपते, सिंधु कांपते, दरियाओ कांपते। उन करे सभिनी खे गुज़ारिश आहे ए ॻाल्हियूं थियूं पर मुस्तक़िल मिज़ाज सां एहतियात कजो। हिकिड़ो चोर ऐं भाॻे में फ़र्क़ु कजो। साॻियूं ॻाल्हियूं पई निकिरनि। तारीख़ में ॾिसंदो त जंगियूं जेके मुस्लमाननि थियूं आहिनि साॻियूं ॻाल्हियूं कंदड़ साॻियो क़ुरान पढ़ींदड़ हिकिड़े खे खून कया अथनि। असीं नथा चाहियूं त मुल्क में खून रहिजी थिए। असीं नथा चाहियूं त इहा थिए। त उन करे हिकिड़ो या तफ़रीक़ करियो। ॿियो तव्हांजी असांखे मदद जी ज़रूरत आहे। असां हर लम्हे ते पुरम जदोजहद करियूं पिया। तव्हां असां सां पकदम भरे ईंदा करियो, कलाक कढी जदोजहद ईंदा करियो। तव्हांखे कहिड़ी बि जमायत जो हिन जो थिए ख़ुशी जी ॻाल्हि आहे। 3 तारीख़ ते 3 अप्रैल ते असांजो निसार वेठो आहे या सिविल सोसाइटी जा दोस्त आहिनि जेके गंबट में प्रोग्राम था कनि रैली। जेके दोस्त अची सघनि शिरकत करियो त ताक़तवर आवाज़ खैरपुर मां वञे। वरी कयो आहे त सिंधु दरिया बचाव कमेटी सां असीं हर जदोजहद में शामिल थींदासीं त आबादकारनि जूं सियासी तंज़ीमूं पाण में मुस्तक़िल थींदियूं पियूं वञनि। इहे ॿियूं सियासी तंज़ीमूं जेके पुरम जदोजहद करण जे फ़ाइदेमंद उन्हनि सां बि ईअं गॾिजंदासीं। पर जेकॾहिं अलॻि बि कंदा असीं आला न आहियूं। सिंध में रोज़ 10-20 रैलियूं थियूं निकिरनि, कॾहिं 50 निकिरनि थियूं, कॾहिं 100 निकिरनि। उन ॾींहुं पंहिंजी हाणे फतह जे तरफ़ मामिलो वधे पियो ऐं 100 माण्हू न हज़ारे माण्हू रोज़ निकिरनि था। कुल ॻणींदो त लखे माण्हू सिंध में निकिरनि था ऐं इहा ई आहे पंहिंजनि शहरनि में निकिरंदो। असीं कानून जो एतिराम था करियूं इब्तिदाई तौर ते। इन पुरम जदोजहद में पंहिंजनि शहरनि में निकिरो तो सॾु थिए त 5 रुपया ख़र्च करे भाड़ो ॾेई हैदराबाद पहुचणो आहे या सखर पहुचणो आहे या कराची पहुचणो आहे। उन सॾ में सॾु ॾियो। इंशाअल्लाह हितां जी एस्टेब्लिशमेंट पाकिस्तान पीपल्स पार्टी जा धारियां दलाल हुकुमरान सॼी दुनिया में लिखंदासीं, सॼी दुनिया ॾिसंदी ऐं इंशाअल्लाह पाण पंहिंजी हीअ नदी ईंदड़ नसलनि खे जीअं मिली आहे
वंदी मिली आहे इंशाल्लाह या वंदी अॻियां ॾींदासूं ऐं जेके बंद कयरी आहिनि के सब टुटी वेंदा उन करे तव्हां दोस्तनि जी महिरबानी पर साइन करण न विसारींदा पिटीशन ते जेकॾहिं सही सम्झो था को सवाल हुजे असीं हर वक़्तु हाज़िर आहियूं सवा खां सियासत कई हुजे उन करे असां हिन जिदोजहद ते इंशाल्लाह इहा अमानत जेका मिलियल आहे उहा ईंदड़ नसलुनि ताईं मुंतक़िल था करियूं या वतन दोस्ती हुजे उहा इंसाफ़ पसंदी हुजे ऐं ईमानदारी जे बुनियादी शर्त ते सियासत हुजे उहा कंदा रहंदासूं ऐं इंशाल्लाह पंहिंजे